बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद या अली मदद कीअं आहियो दोस्तों उम्मीद है ख़ुश हूंदा पंहिंजे हिफ्ज़ अमान में हूंदा जीअं त फ़क़ीर नियाज़ हुसैन चाचड़ जनाब आला असांजो मारूफ़ शख़्सियत क़ाबिल इज़्ज़त मोहतरम जनाब डॉक्टर ग़ुलाम अब्बास मारूफ़ शख़्सियत पप्पू ख़ान चाचड़ ख़ैर सलामती सां उमिरि जी अदायगी खां पोइ ऐं साईं जन रोज़ाए रसूलुल्लाह सल्लम जी ज़ियारत खां पोइ ख़ैर सलामती सां पाकिस्तान पहुची चुका नी ऐं अल्हम्दुलिल्लाह साईं जन जेको आहे राति क्लिफ्टन हुया 10 तारीख़ ते लथा साईं यारनि जी फ्लैट ई अॼु अल्हम्दुलिल्लाह 11 तारीख़ आहे इंशा अल्लाह अॼु जेको आहे हैदराबाद में इस्तक़बाल थियो अॻिते मोरे में चाचड़नि कयो इस्तक़बाल ऐं ख़ैरपुर मीरस में इस्तक़बाल थियो आख़िरी इस्तक़बाल जेको आहे बबरलो बाईपास सखर में थिए पियो एडवोकेट असांजो साईं अब्दुल शकूर चाचड़ साहिब जन जी अॻुवाणी में ऐं साईं जन दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त हिते सऊदी अरब में हाजी रमज़ान फ़क़ीर रमज़ान चाचड़ जी ID जेकी आहे व्हाट्सअप ग्रुप में हिते जंहिंखे अचणु चाहे थो जेको दोस्त हुते अचे ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो लाइक कयो फॉलो कयो तव्हांजी महिरबानी थींदी NA 199 घोटकी मां ऐं PS 21 घोटकी मां साईं विढ़े पियो असांजो सरदार पप्पू ख़ान चाचड़ दोस्तनि सजन खे गुज़ारिश आहे त साईं जन सां ताउन करनि वोटनि में अॻिते आने साईं खे जेको आहे कामयाबु करनि क़ौमी असेंबली में ऐं सूबाई असेंबली में तव्हांजी महिरबानी थींदियूं तव्हांजो फ़क़ीर नियाज़ हुसैन चाचड़ ऐं फ़क़ीर नियाज़ हुसैन चाचड़ जे चैनल खे तव्हां सब्सक्राइब कयो तव्हांजा कुर्ब थींदा वॾा वड़ थोरा वॾी महिरबानियूं थैंक यू सो मच।